जी घड़ी माहिया आफ्ताब मोगेरी मां हमेशा चवंदा त फ़ैसिला थियणु खपनि उहे फ़ैसिला तारीख़ी फ़ैसिला जेके धरती धड़ियुनि खे ऐं तारीख़ खे क़ाबिले क़बूल हुजनि। अॼु ॻाल्हि कयूं फ़ैसिलनि जी त फ़ैसिलनि जी घड़ी में अॼु वॾा अहम फ़ैसिला साम्हूं आया आहिनि उहे वॾा अहम आहिनि। अॼु चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जहिड़ी रीति जेको आहे सो ख़त जो जवाबु ॾींदे अॼु वॾी अहम ॻाल्हियूं कयूं त तय आहे त पाकिस्तान जे अंदरि मौजूदा जेका सूरत हाल आहे उन में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको जुड़ियल कमीशन ऐं ख़ासि तौर ते उन्हनि फ़ैसिलनि जो बि ज़िक्र कयो त उन वक़्तु जे जेको चइजे त ट्रिब्यूनल या वरी जेको आहे सो जजनि जो ॿधल तमामु जज जेके उन में शामिलु हुया उन ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इहा बि ॻाल्हि कई त चीफ जस्टिस जी इहा सवाबदीद हूंदी आहे त कहिड़े बि जज खे उन ट्रिब्यूनल में यानी कि उन जेको फ़ैसिलो आहे या उन जजनि जी जेका कैबिनेट जो मामिलो हूंदो आहे उन में जजनि खे शामिलु करण वारो जो मामिलो आहे उहो सवाबदीद चीफ जस्टिस पाकिस्तान जी आहे। अहिड़ी रीति किथे न किथे अॼु चीफ जस्टिस इहो त जवाबु ॾिनो पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सियासी धुरियूं हिन वक़्तु लॻे ईअं पियो त आइनी जेको इदारो आहे पाकिस्तान जो उनखे किथे न किथे चिकताण में सियासी जेका चिकताण आहे ओॾां वठी वञण लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान मुस्लिम लीगूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी रीति अॼु आमो साम्हूं आहिनि उहो किथे न किथे वाज़े तौर ते नज़र अचे पई। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त सूबाई वज़ीर सीनियर वज़ीर आहिनि शर्जील इनाम मेमन साहब उन बि अॼु जेको आहे सो ॻाल्हाईंदे चयो त तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जज साहिबाननि जी इज़त कंदी आहे ऐं ख़ासि तौर ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा हुजे या जेको आहे सो को ॿियो जज। असां चाहियूं पिया त पाकिस्तान जे अंदरि आइन जी बालादस्ती हुजे। आइन जा ख़ालिक यानी कि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। हमेशह शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किथे न किथे उहा जेको ख़ालिक हो आइन जो उनजी जेका महिनत ऐं कोशिशि हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सोचींदी आहे त किथे न किथे उहा बरक़रार रहे। अहिड़ी रीति वॾो वज़ीर सिंध सईद मुराद अली शाह अॼु जेको आहे सो सिंध जे ख़ासि तौर ते वज़ीरनि जूं ऐं सूबाई कारकर्दगी जे हवाले सां अॼु सिंध असेंबली में वॾो अहम जेको आहे सो ॻाल्हि ॿोल बि कई। पर इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त गवर्नर पंजाब ऐं वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ आमो साम्हूं आहिनि ख़ासि तौर ते उन मामले ते जंहिंमें वीसीन जो तैनाती आहे ऐं ख़ासि तौर ते गवर्नर जे मथां जेके इल्ज़ाम अॼु मड़िया आहिनि उहे बि वॾा अहम आहिनि। अॼु गवर्नर वाज़े तौर ते सलीम हैदर साहब चयो त मूंखे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ॾसे त 2 करोड़ रुपया त छा पर 1 रुपयो बि मां कंहिंखां वरितो हुजे त उहो साबित थिए त मां ॾंडो भरण जे लाइ तयारु आहियां। पर तय आहे त हिकु तरफ़ इतिहाद पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गवर्नर ॿिए तरफ़ पंजाब हुकूमत वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ आमो साम्हूं आहिनि। इहे वॾा अहम अॼु जा सवाल हूंदा जंहिं ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूज़ महिमान काज़ी अदनान फरीद साहब आहिनि सीनियर अॻवान आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा उन्हनि असांखे जॉइन कयो आहे वॾी महिरबानी। उन्हनि जी अली पल साहब आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि अवां जी वॾी महिरबानी। कंवर दिलशाद साहब आहिनि अॻूणा सेक्रेटरी आहिनि इलेक्शन कमीशन पाकिस्तान जा। बैरिस्टर ज़मीर घुंगरो साहब आहिनि जेको आहे सो सेनेटर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। कंवर दिलशाद साहब की तरफ वेंदुसि। कंवर दिलशाद साहब मखसूस नशिस्तों के हवाले से भी जो है आज पूरा दिन यही लग रहा है कहीं ना कहीं मखसूस नशिस्तें पे इलेक्शन कमीशन परेशान है कि किस तरह से अब इनको जो है फैसला किया जाए। दोबारा उन्होंने अदालत से रुजू किया है। जी हमें बताएं तो सही हम कैसे करेंगे। सर आप भी एक्सपर्ट हैं, क्या होगा सर फैसले की घड़ी में, फैसले पे अमल दरामद होगा या नहीं? कंवर दिलशाद साहब अच्छा कोशिश करें कि अपना कंवर दिलशाद साहब की लाइन क्लियर में ऑडियो मिल सके। मां अवां ॾे ईंदुसि बैरिस्टर ज़मीर साहब सम्झो पिया मखसूस नशिस्तुनि जो जेको मामिलो आहे सीटुनि जो अॼु वरी जेको आहे इलेक्शन कमीशन अदालत खे लिखियो आहे त असांजी रहनुमाई कयो। वाक़ई पोइ चइजे त हिन फ़ैसिले जी घड़ी में वज़ाहत अचणु खपे करणु खपे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चवे पई त असांखे सीटूं मिलनि। इलेक्शन कमीशन अञा बि जेको आहे सो वरी ॿीहर वई आहे अदालत जे तरफ़ त छा पिया सम्झो इहो फ़ैसिले जी घड़ी में फ़ैसिलो थींदो कीअं सर? मुंहिंजे ख़्याल में फ़ैसिलो इलाही कंट्रोवर्शियल हुयो ऐं आर्टिकल जेको आहे 51 उनखे जंहिं नमूने सां इंटरप्रेट कयो वियो गवर्नमेंट उनखे एतिराज़ कया त
जी आर्टिकल 51 में इहो लिखियलु आहे त जेकी पार्टी इलेक्शन में हिसो वठंदी ऐं सीटूं खटी ईंदी उन खे रिज़र्व सीटूं मिलंदियूं ऐं पीटीआई जॾहिं विरोध रही केस में त उन खे जेको आहे सो एॾो रिलीफ ॾियणु दरअसल आइन जे ख़िलाफ़ आहे, आइन खे तहरीर करण जे बराबरि आहे। उन जे करे उन खां पोइ पार्लियामेंट इलेक्शन एक्ट में तरमीमूं कयूं ऐं उन में वाज़े कयो त जेको आर्टिकल 51 तहत इलेक्शन कमीशन जो एक्ट आहे उन तहत इहो ई कानून आहे त जेकॾहिं को इंडिपेंडेंट कैंडिडेट वंस एफिडेविट जमा कराए थो त उहो उन ई पार्टी जो तसवर कयो वेंदो। हाणे इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट में जेको आहे जेके पार्लियामेंट तब्दीलियूं आंदियूं आहिनि उन खां पोइ उहा शार्ट ऑर्डर खां पोइ आयूं ऐं तफ़सीली फ़ैसिलो पोइ आयो आहे ऐं उन ते इलेक्शन कमीशन ज़ाहिर आहे उहो चवंदी त हिकिड़े तरफ़ पार्लियामेंट जो एक्ट आहे, ॿिए तरफ़ जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जो, उन ते उन जे करे इलेक्शन कमीशन पास कान कयो हूंदो त असां रिव्यू में वञूं वरी जेको आहे सो सुप्रीम कोर्ट खां असां गाइडेंस वठूं त हिकिड़े तरफ़ पार्लियामेंट इलेक्शन एक्ट जी तरमीम कई आहे ऐं ॿिए पासे तव्हांजो जजमेंट आहे त उन खे कीअं असां डील कयूं। मुंहिंजे ख़्याल में इहो इलेक्शन कमीशन जो सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो ठीकु आहे। बिल्कुलु अवां चयो पिया हुनजो इलेक्शन कमीशन जो सुप्रीम कोर्ट वञणु दुरुस्त है। कंवर दिलशाद साहब, अभी मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है सर? जी जी अचे जी। अच्छा न, कंवर दिलशाद साहब, अच्छा उन तक आवाज़ नहीं जा रही, कोशिश करें कि वो आ जाएं। अच्छा काजी अदनान फरीद साहब, मेरी आवाज़ आ रही है आप तक? अच्छा अलीपल साहब, मां अवां ॾेई ईंदुसि जेका ॻाल्हि कनि पिया बैरिस्टर ज़मीर गुमरो साहब, सेनेटर साहब चवनि पिया त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सही आहे, उहे वरी अदालत ते विया आहिनि त सम्झूं त इहो मख़सूस सीटुनि वारो जेको मामिलो आहे इहो ॾींहों ॿियो ॾींहों हल थियण जे तरफ़ न पियो वञे। वजह छा आहे सर? अलीपल साहब, अलीपल साहब तव्हांजी ऑडियो न पई अचे असां ताईं, माइक म्यूट आहे तव्हांजी। चवे थो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सही आहे ऐं मुंहिंजो बि ओपिनियन इहो आहे त सीटूं जेके आहिनि से पीटीआई जो राइट आहे ऐं इहा इलेक्शन कमीशन जी ज़िमेदारी आहे त जेको कुझु हुन कयो, अनफेयर इलेक्शन थी, जेको धांधलियूं थियूं, सीटूं हिकिड़नि जो मैंडेट चोराए ॿियनि खे ॾिनी, उहे सभु हिकिड़ी जॻह ते रखी हिकिड़ी साइड ते घटि में घटि हिन में शइ में फेयरनेस कनि। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो, सुप्रीम कोर्ट जी इज़त रखनि, सुप्रीम कोर्ट जो वक़ार जेको आहे सो उहो रखनि, उहो मजरू न कनि। पर इलेक्शन कमीशन लॻे थो त हिकिड़ो बिल्कुलु पार्टी थी हुकूमत सां पीडीएम सां बीठी आहे ऐं हाणे त मूंखे लॻे पियो त पीपल्स पार्टी बि जेको आहे न सो हाणे इहो ठीकु पाण खणी छॾियो आहे त बाबा छॾियो नून लीग खे, हाणे इहो असांजी ज़िमेवारी आहे त इहो फ़ैसिलो ते अमल दरामद थियणु न ॾींदासीं ऐं इहे जेके बिल आहिनि ग़ैर आइनी उहे बि पास कंदासीं ऐं जेके ऑर्डिनेंस आहिनि, पोइ इर्सा जो हुजे ॿियो हुजे, उहो सदर साहब वेठो आहे उहो कंदो। हाणे इहे इख़्तिलाफ़ी शयूं आहिनि, एतिराम इज़त हिननि दोस्तनि लाइ असांखे आहे, पर इहे शयूं जेके असीं महसूसु कयूं था, पब्लिक महसूसु करे थी, त उहे आउं चवां पियो पाणी जो इशू हुजे या जुडिशरी खे इर्सा वारे मामले ते अगरि ॾिसिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी त वज़ाहत सां पंहिंजी सिंध असेंबली मां हिकिड़ो ठाराह पास करे छॾियो आहे, त पोइ त चइजे त पीपल्स पार्टी जी नियत ते त तव्हां असां शक पिया करे सघूं त हेॾी वॾी आइनी असेंबली सिंध असेंबली जॾहिं हिकिड़ो ठाराह पास करे थी त पोइ त ॻाल्हि ख़तमु थी थी वञे। दादा ठाराह त सिंध असेंबली पास कयो आहे, पर जेको ही मथे रिकमेंडेशन वई त भई ही ऑर्डिनेंस आणणु घुरिजे, उन में आसिफ अली ज़रदारी साहब साइन कई आहे, ज़मीर साहब उन खां त इनकार नथो करे सघे, जंहिं ते डॉक्टर आरिफ अलवी साहब जॾहिं निगरान हुकूमत में प्रेसिडेंट हो त उन ते रिफ्यूज़ करे छॾियो। आसिफ अली ज़रदारी साहब हुन ते कयो त हा बिल्कुलु ही अमल जोॻो आहे, हिन ते कराए था ॾियूं, ऐं हेॾां वरी सिंध असेंबली जी इहा करारदाद आई आहे त माना सिंध असेंबली जो जेको इज्तिमाही फ़ैसिलो आहे उहो ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ आहे, त ज़रदारी साहब खे त इहो बिल्कुलु सोचणु घुरिजे त पर अवांजी ॻाल्हि खे बींदड़ जर्नलिस्ट अलीपल साहब अगरि वठां पियो मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते कयां पियो त ज़रदारी साहब इन ॻाल्हि ते जेको आहे सो आमदा आहे त इर्सा जेको ऑर्डिनेंस ते या उन बिल ते या उन फ़ैसिले ते उहो साइन कंदो, ॿिए तरफ़ उनजी असेंबली अगरि उनजे अगेंस्ट फ़ैसिलो ॾिए थी त पोइ चइजे त पोइ ज़रदारी साहब जे उन फ़ैसिले सां मुतफ़िक़ न आहे या पोइ ज़रदारी साहब उन फ़ैसिले सां मुतफ़िक़ न हूं।
ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि, इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। इन में हिननि इहो जेको सिंधी वारो पहाको आहे, नांग बि मरी वञे, लठ बि न टुटे वारो कयो आहे, त हुतां तव्हां सही करे उमाणे छॾियो ऐं हितां ऐं पब्लिक खे ख़बर कोन्हे। ॾिसो तव्हां जर्नलिस्ट तव्हां पोइ उन ॾींहुं चयो पियो त मूंखे त ख़बर ई न आहे, हिकिड़ो शो पहिरीं थियो हुन में तव्हां चयो मूंखे त इहा ख़बर ई न आहे, ऐं सिंध असेंबली जो वरी अहिड़ो ठाराव पेश करे छॾियो त जीअं सिंध जे माण्हुनि खे इहो मैसेज वञे त बाबा सिंध असेंबली त हिनखे रद्द करे छॾियो आहे। हाणे इहो हिकिड़े अजीब, अॼुकल्ह जा माण्हू सोशल मीडिया जो दौरु आहे, नौजवान वञो कढियो अचनि उहो पुराणो जेको ज़हीरदारी साहब जी सही थी पई आहे उहो कढियो अचनि, पुराणो जेको अख़बार में लेख आहे त आरिफ अलवी हिकिड़ो उर्दू स्पीकर हूंदे हुन इहो इनकार करे छॾियो, उहो बि अख़बार में कढियो अचनि। 90% ट्रस्ट कयो पिया सोशल मीडिया ते त ईअं बि थियो पोयनि ॾींहंनि में सोशल मीडिया जे थ्रू हिकु सिंध जे शऊर खे, डॉक्टर खे इन सोशल मीडिया जी ग़लती जे करे उनखे शहीद कयो वियो। पोइ सोशल मीडिया ते तव्हां कीअं ट्रस्ट पिया कयो? हिकु तरफ़ तव्हां उन शऊर ऐं डॉक्टर जी मज़म्मत था कयो, ॿिए तरफ़ वरी तव्हां उन रेफरेंस था ॾियो सोशल मीडिया जो, पर इलाही साफ़ बि कोन्हे, पर उहो खोटियो कढियो अचनि। हाणे ॾिसो शायदि ज़रदारी साहब खे ख़बर न हुजे त हाणे इहो सही करे थो छॾियां, कंहिंखे ख़बर न पवंदी आहे। अॼुकल्ह त हर नौजवान वटि कापी अची वई आहे, अहिड़ो व्हाट्सअप तो घुमे जो उहा पूरो डॉक्यूमेंट ज़रदारी साहब वारा चओ तव्हांखे हींअर ॾियां, हिते स्क्रीन शेयर करे वठो, हिते ॾियां तव्हांखे, शेयर कंदव? बिल्कुलु बिल्कुलु, मां उहो ई अर्ज़ु पियो कयां त सोशल मीडिया जी जेका ॻाल्हि कई त मां उन ते ई पियो चवां त सोशल मीडिया ते ट्रस्ट नथा करे सघूं। उन जा मीटिंग जा मिनट्स बची विया आहिनि, जेकॾहिं तव्हांखे ख़बर न मां आहे। कंवर दिलशाद साहब के शामिल कयां, अवां भी गडू ही हुजो। कंवर दिलशाद साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला। सर, आपकी आवाज़ हम तक नहीं पहुंच पा रही थी, आप कोशिश करें कि आपकी ऑडियो हम तक आ जाए, सिंध के लोगों तक पहुंच सके। सर, मखसूस नशिस्तों का मामला जो है सीटों का, इस पर क्या कहेंगे? आपकी एक्सपर्टी है, आपके एक तजुर्बा है, सर क्या होगा? दोबारा इलेक्शन कमीशन कोर्ट की जानिब चले गए हैं कि जी आप हमें रहनुमाई करें, हमें बताएं तो सही। एक तरफ जो है पार्लियामेंट जो है, दूसरी तरफ सुप्रीम कोर्ट, बीच में जो इलेक्शन कमीशन फंस गया है, उसको तो करना क्या चाहिए? अच्छा, कोशिश, अच्छा तो लाइन का इशू है भाईजान, कोशिश करें कि हो जाए कि उनके सामने काजी साहब आ गए हैं, काजी अदनान फरीद साहब। अच्छा ज़मीर साहब, एक तरफ़ इहा ॻाल्हि, ॿी तरफ़ जेका अलीपल साहब ॻाल्हि कनि पिया त सदर पाकिस्तान जी उन सही जी ॻाल्हि कनि पिया, पर मां सोशल मीडिया जी ॻाल्हि कनि त सोशल मीडिया हिन वक़्तु चाहे उहो PTI सां वाबस्ता अहिड़ियूं कोई ख़बरूं हुजनि, इमरान ख़ान सां या ॿी कंहिं बि सां शइ सां, पर अॼु त सोशल मीडिया ते बींदे जर्नलिस्ट मुंहिंजो त वैसा ऐं जेका ॻाल्हि कजे एतमाद 90% चाहे 100% ई ख़तमु थी वियो आहे। ज़मीर साहब, हेलो जी जी ज़मीर साहब, मां आवाज़ जे साम्हूं सवाल रखियो। उते का ब्रीफिंग थी प्रेसिडेंट हाउस में, उन्हें जेको आहे पोइ वरी ऑर्गेनाइजेशन उन पंहिंजा मिनट ठाहे उनखे सदर जा मिनट करा ॾेई छॾियो। सॼो कूड़ आहे, सदर हाउस में लेजिस्लेशन कोन थींदी आहे, प्रेसिडेंट हाउस में कैबिनेट में सॼो मचल वेंदो आहे, उहो डिपार्टमेंट मोकिलींदो आहे, कैबिनेट जॾहिं अप्रूव कंदी ऐं उन खां पोइ जेको आहे उहा लेजिस्लेशन ईंदी आहे पार्लियामेंट में या सेनेट में ईंदी आहे क़ौमी असेंबली में। भई सदारती ऑर्डिनेंस जी ॻाल्हि था कनि, हे था चवनि कोई सदारती फ़ैसिलो आहे, सदर सही करे छॾी आहे या हे करे छॾियो आहे, तमामु नंढी ॻाल्हि आहे। सदर जो हुन छा वञे सदर कॾहिं सही कई, छाते सही कई, उहो मिनट कंहिं ऑर्गेनाइजेशन वेंदियूं आहिनि, सदर वटि कंहिं ब्रीफिंग ॾेई ऐं पंहिंजा मिनट ठाहे छॾिया, सदर अप्रूव करे छॾियो आहे। दिस इज़ टोटली बैकफेस शइ जेका आहे न, उनखे खणी पिया हलनि, जेको आहे सिंध में मुखालिफ़, जिन खे वोट बि कोन्हे को ऐं जिन खे जेको आहे आवाम जो मैंडेट बि कोन्हे को माण्हुनि खे गुमराह करण लाइ, असीं सेनेट में मुकमिल तौर ते उन शइ खे जेको आहे रद्द कयोसीं, प्रोविंशियल असेंबली उनखे रद्द कयो, उन खां पोइ त ॻाल्हि बचे ई कोन थी न। जेकॾहिं सदर सही करे त प्रोविंशियल असेंबली छो रद्द करे? सदर खे सही करणी न आहे, लेजिस्लेशन अचणी आहे जे कैबिनेट जी तरफ़ सां, ऐं सदर जे सही जो उन सां कहिड़ो वास्तो? सदर जी कानून सही आहे त ऑर्गेनाइजेशन उते मुख़्तलिफ़ ईंदियूं आहिनि, 2 ऑर्गेनाइजेशन ब्रीफिंग ॾींदियूं आहिनि, उन खां पोइ पंहिंजा मिनट ठाहे जारी कंदियूं आहिनि, उहो सदर सही करे छॾी। बैकफेस एलिगेशन आहे मुंहिंजे ख्याल में। उहो सिंध गवर्नमेंट, सिंध असेंबली, सेनेट, नेशनल असेंबली में असीं जेका एक्ट में जेके बि चेंजिस प्रपोज़ हुयूं उनखे रद्द करे छॾियो आहे, ऐं उन ते ॾराया ई न आहिनि। उहा त ॻाल्हि चवणी अजाई आहे त हाणे जेको आहे उन्हनि जी हीअं न सही, फलाणे जी हीअं न सही, उन जी नत ते छॾ करणु, इहो ॻाल्हियूं आहिनि जेको आहे सियासत जे लाइ पंहिंजी सियासत खे चिमकाइण। बाक़ी अदरवाइज़ त सिंध गवर्नमेंट जो क्लियर मौक़िफ़ आहे, फेडरल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क्लियर मौक़िफ़ आहे, सेनेट में क्लियर मौक़िफ़ असीं ज़ाहिर कयोसीं त सारे एक्ट में हिकिड़ी कामा में तब्दील न करणु ॾींदासीं। उन खां पोइ नेशनल असेंबली में इहो ई मौक़िफ़ पाकिस्तान पार्टी इहो हाणे इशू ई जेको आहे
उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे अपोज़ करे छॾियो आहे, त उन ते वधीक ताक़त हाणे बिल्कुलु बैरिस्टर साहब असां सां गॾु ई रहिजो। मूंखे हिकिड़ी नंढड़ी साई लाइ ब्रेक लाइ चए पंहिंजो वापसि ईंदुसि त इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मख़सूस सीटूं जेके आहिनि उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी छा पई चवे, छाकाणि त पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जो जेको अॻुवाण आहे उहे पिया चवनि पिया त पीपल्स पार्टी बि हाणे मैदान में रथियल आहे, त कहिड़ी बि रीति जेको आहे सो इहे मख़सूस जेके चऊं त सीटूं आहिनि इन्हनि जे बचाव ऐं क़ौमी अदालतुनि जो क़ाइमु थियणु, अॼु जेका चीफ जस्टिस ख़त लिखियो आहे उहो बि वॾो अहम आहे। अवां जो मौक़िफ़ वापसि अची हिन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम में भलीकार पिया चवां, अॼु फ़ैसिले जी घड़ी में ॻाल्हि पिया कयूं उन्हनि वॾनि फ़ैसिलनि जी तय आहे त फ़ैसिले जी घड़ी में अॼु जेके फ़ैसिला थींदे नज़र अचनि पिया, किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी PMLN, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, JUFA, मुत्तहिदा क़ौमी पाकिस्तान, जमात इस्लामी, सियासी धुरियूं, ANP सभु हिन वक़्तु सियासी मैदान में लथल आहिनि, पर तय आहे त मख़सूस सीटुनि वारो जेको मामिलो आहे वो भी वडो अहम है। कंवर दिलशाद साहब, आपकी ब्रेक से पहले ऑडियो हमारे तक नहीं पहुंच रही थी सर, मखसूस निश्चितों के हवाले से सर बात हो रही थी कि दोबारा जो अदालत की तरफ गए हैं इलेक्शन कमीशन पाकिस्तान, अब मसला ये कि सारे सियासी जमातों का तोहफ़ों का रुख इलेक्शन कमीशन पाकिस्तान की जानिब है। बैरिस्टर साहब ॿी ॻाल्हि क्यों पिया त हिन वक़्तु फ़ैसिले जी घड़ी में सर अच्छा काज़ी साहब अच्छा अलीपल साहब, हिकिड़ी त ॻाल्हि जेका तव्हां ॿुधी बैरिस्टर साहब जी, उहा पिया चवनि तव्हां सियासत पिया चमकायो, को बि अहिड़ो ऑर्डिनेंस या को अहिड़ो फ़ैसिलो न आहे थियो, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झे पई वाक़ितन को अहिड़ो फ़ैसिलो थियो आहे जेको अवां चओ पिया, पर इन सां अॼु जी जेको मख़सूस सीटुनि वारो जेको मामिलो आहे इलेक्शन एक्ट जे तहत जेको अॼु ॿीहर इलेक्शन कमीशन ॾे वियल आहे, इलेक्शन कमीशन अदालतुनि ॾे वियल आहे, सर छा फ़ैसिलो थींदो? जी 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 आवाज़ जे साम्हूं सवाल रखियो साईं। हाणे जेको तव्हां पहिरीं सवाल पुछो उन में ॾिसो न, ही ज़मीर साहब वारनि जी पार्टी जो हक़ आहे, उहो करे सघनि था, उहो पॉलिटिकल मूव आहे, उन में को हर्ज कोन्हे, कीअं बि खेॾनि, इहो ई त हूंदो आहे पॉलिटिक्स, ॿियो छा आहे, त हिकिड़ो सही करे ॿियो हुनखे डिनाए करे पोइ वरी तव्हां वरी ईअं करे ऐं पब्लिक खे हिकिड़ी ॿियो नऊं वरी परसेप्शन अहिड़ी ॾिए जो पब्लिक अंडरस्टैंड ई न करे सघे त छा आहे। इन ते त एहतजाज थियो पूरी सिंध में, 30 ज़िलनि में PTI ऐं ॿियनि 10 तनज़ीमूं ॿियूं हुयूं, सियासी तनज़ीमूं उन्हनि गॾिजी, जंहिंमें GDF हो, ॿिया जमायत इस्लामी हुई, उन्हनि सभिनी गॾिजी, हाणे उहे सभु सियासी तनज़ीमूं जेके आहिनि से उहे ॿार त कोन्हे, बेवकूफ़ त कोन्हे न, पर ठीकु आहे, पूरी सिंध खे अवेयरनेस बि ॾियणी हुई उन इशू ते। हाणे चवंदा आहिनि इलेक्शन कमी, त मूंखे लॻे थो सिंध पाकिस्तान ही जेके PDM आहे जंहिंमें पीपल्स पार्टी इहे हाणे दे आर बेंट ऑन, त भई ज़िद करे बीठा आहिनि त इहे हुकूमत ॾींदासीं, इहे सीटूं मख़सूस कोन ॾींदासीं, इहे कॾहिं ॾींदासीं त हीअ ॿ शयूं, हिकिड़ो त हुकूमत में हिननि जी हली वेंदी, ॿियो ही जेका अमेंडमेंट आहे इहा बि न करे सघंदा। अमेंडमेंट हिननि जे सर्वाइवल लाइ मूंखे लॻे पियो तमामु ज़रूरी आहे, ऐं ही ॿियूं हाणे ॿी बि हिकिड़ी मूव कई अथनि त जेके ट्रिब्यूनल हुआ उन में बि ॾिसो लाहौर वारे जेका चीफ जस्टिस साहिबा हुई उन बि कंसेंट ॾेई छॾियो, उन में इलेक्शन कमीशन कामयाबु थी वई। हिन फ़ैसिले में बि मूंखे लॻे पियो त ॾिसो सुप्रीम कोर्ट जी त का पुलिस कोन्हे आई जेका वञी उनखे फ़ैसिले खे अमल दरामद कराए, जॾहिं 4 ई 5 ई धुरियूं इस्टेब्लिशमेंट बि हिकिड़े पासे बीठी आहे, PDM हिकिड़े पासे बीठी आहे, इलेक्शन कमीशन उनजे हथ में खेॾे पियो, त आउं सम्झां थो हीउ वॾो को वॾा क्राइसिस अचण वारा आहिनि, जंहिंमें पोइ ॿाहिरि जा जेके इदारा हूंदा हू सभु ॾिसनि पिया, उहे त क्रिटिसाइज़ कंदा त पोइ सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर इम्प्लीमेंट कोन थो थिए, इलेक्शन कमीशन धुर थी बीठी आहे ऐं PDM ऐं एस्टेब्लिशमेंट उन पोयां बीठा आहिनि, बसि इहो ई थींदो। मूंखे नथो लॻे त ही सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको हुन ते अमल दरामद कंदो। चलो, हे जेको चीफ जस्टिस मंसूर अली शाह खे जेको अॼु जेको जवाबु ॾिनो आहे चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ अली साहब, हुन ते अवां बीदर कानूनदान छा पिया ॾिसो, ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ सम्झे पई त हाणे एतिरो जोड़ो वधी वियो त हाणे जज भी पंहिंजे जेको आहे सो ख़तो ख़िताबत में जहिड़े तरफ़ वञनि पिया। ॾिसो न साईं, हाणे ज़मीर साहब पाण कानूनदान आहे, साईं पंहिंजो दिलशाद साहब वेठा आहिनि इलेक्शन कमीशन जा एक्सपर्ट में आहिनि, तव्हां सहाफ़ी आहियो, जॾहिं पहिरीं हिननि इहो प्रोसीजर एक्ट आयो त हिननि में इहो चयो हो त भई सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस अलोन न, ॿिनि ॼणनि जी कमेटी बि हूंदी जेके 2 सीनियर हूंदा, इहो तय थी चुको हो न, पर जॾहिं ॾिठो त हाणे वरी हुननि जी मेजॉरिटी थी वई आहे, हू फ़ैसिलो कनि पिया, त उन खां पोइ वरी हिननि ॾिठो ऑर्डिनेंस जे ज़रिए इहे तब्दील कयूं, उन मां जेको आहे सो सीनियर जस्टिस जेको आहे उनखे कढी ॿाहिरि फिटो कयो, पंहिंजी मर्ज़ी जो जस्टिस खणी रखियो अथनि, त हाणे हिन ते आवाम त सॼो ॾिसो हिननि खे क्रिटिसाइज़ करे पई त ईअं न आहे, वुकला कनि पिया, बारूं सभु उहे कनि पियूं त भई सही न आहे। काज़ी फ़ाइज़ साहब सां कल्ह बेकरी ते ॾिसो छा थियो आहे, पब्लिक उनखे छा थी सम्झे, इहो हिकिड़ो इंडिकेटर आहे, पर हाणे
जिन वटि लठ या धोको या बंदूक हूंदी आहे न, उहे फ़िलहाल त पिया कम खे कंदा आहिनि। पाकिस्तानी हिस्ट्री में ईअं ई थियो आहे त जेके बि डिक्टेटर आया आहिनि फ़ौजी वर्दी में, या वरी उन्हनि सां गॾु जीअं एस्टेब्लिशमेंट जूं पार्टियूं थी बीठियूं हूंदियूं आहिनि, जीअं हींअर ही पार्टी PDM जो अलायंस बीठो आहे, त पोइ पंहिंजी मर्ज़ी सां करे वेंदा आहिनि। पर हिन जी उमिरि एतिरी न थींदी आहे, 2-3 महीननि में खेल ख़तम थी वेंदो ऐं शयूं वेड़िजी वेंदियूं। मगर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या अवां सम्झो पिया त हे तारीख़ में पहिरियों दफ़ो थिए पियो। पहिरियों त ठीकु आहे, हिकिड़े डिक्टेटर जी जेको आहे सो चीफ जस्टिस जो जहिड़ो हुयो, या जेको आहे सो हिकिड़े चीफ जस्टिस साहब खे असांजे वकील चयो त भई PTI जा जेके केस हुजनि या इमरान खान साहब जो केस हुजे, तूं उन मां पंहिंजे पाण रिक्यूज़ कर, छो जो इहो सुप्रीम कोर्ट जी जजमेंट पाए त तूं उहो नथो ॿुधी सघी। हुनजे बावजूद बि ॻाल्हि कोन्हे, वरी वेठो आहे हुन ते, हुनजी वाइफ जेका आहे उहा बि क्रिटिसाइज़ करे पई इमरान खान साहब ते। हाणे तॾहिं बि जुडिशरी हले पई, हाणे हुनखे भला छा कंदासीं पाण। सही। काजी अदनान फरीद साहब आहिनि, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अगवान, उन्होंने ज्वाइन किया। बहुत शुक्रिया काजी साहब, आपने वक्त निकाला। मसला तो वही आ रहा है कि चीफ जस्टिस काजी फायज ईसा का जो ये आज खत है, और ख़ास तौर पर जस्टिस मंसूर अली शाह साहब को जो खत लिखा है, पाकिस्तान मुस्लिम लीग नून क्या समझती है? मैं जो अभी अली पल साहब के सामने सवाल रख रहा था कि आज तक बीइंग द जर्नलिस्ट हमने तो ये देखा कि एक डिक्टेटर ने काबिज हुआ, चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी को जो है उन्होंने एक उठा के बाहर फेंका, फिर एक तहरीक चली जिसमें सब लोग थे। मगर अब ये इतना पॉलिटिकल मामला हो गया है कि अब जज साहिबान भी आमने सामने हो गए हैं। अब तो समझ से बाहर है कि लग ऐसे रहा है कि जस्टिस काजी फायज ईसा को PMLN और पीपल्स पार्टी की बैकबोन पे खड़ी है, उधर जो है जस्टिस जो है मंसूर अली शाह के बैकबोन पे जो है PTI खड़ी है। तो ये सियासी मामला बना दिया है पूरे के पूरे एक आईनी इदारे को। काजी साहब, काजी साहब की कॉल ड्रॉप हो गई। अच्छा, कोशिश करें कि उनकी भी कॉल मिल जाए, कि आज लगे ऐसे रहा है कि भाई आप सारे लोग जो है ना लाइनें ही ड्रॉप करोगे और कुछ भी नहीं होगा। मगर वही वाली बात है कि जी इसको तव्हां ॻाल्हि कई अली पल साहब त जस्टिस काजी फायज ईसा जी जेका घरवारी आहे उहा बि ॻाल्हाए पई ऐं इमरान खान ते ॻाल्हाए पई, पर माज़ी में कंट्रोवर्शियल जस्टिस काजी फायज ईसा खे ठाहियो ई अवां ऑर्डिनेंस जे थ्रू कोशिश कई त किथे न किथे जस्टिस काजी फायज ईसा हलो इहो मञूं था त असां कयो, भला असां रेफरेंस दाख़िल कयो त, ऐं पोइ काई साहब जी वाइफ हाणे क्रिटिसाइज़ बि करे, काई साहब जेको जजमेंट ॾिनी बेट वारी उहो, त पोइ उन खां पोइ हाणे इहो रहियो न त भई जज ऐं पार्टी जे विच में जेके जेके तालुकात ठीकु कोन्हे, जज खे न ॿुधणु घुरिजे। ईअं आहे या न आहे कानूनी तौर ते? तव्हांजो केस हुजे ऐं जज तव्हांजे आम्हूं साम्हूं बीह रहे ऐं तव्हां हुन सां जहिड़े में अची वञो, हू बि तव्हां सां, ऐं तव्हां हुननि जे घरवारी तव्हां ते कमेंट करे, त इहो ई थींदो आहे या न थींदो आहे? त इहो त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, या त लीगल बि कोन्हे, कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। त उहो जज पाण ई चवंदो यार हाणे नॉट बिफोर मी। ज़मीर साहब खे ख़बर आहे, ॿियनि खे सभिनी दोस्तनि खे वकीलनि खे ख़बर हूंदी आहे त ईअं ई थींदो आहे। पर काई साहब खे जॾहिं सलमान अकरम राजा चयो त हुन बि न मञो, इन खां पहिरीं ज़ियाउल्ला चई चुको आहे हुनखे, असांजो वकील आहे हुते जो वकील अॻवान, उन बि चयसि, पोइ उनखे बि मञे नथो। करणु घुरिजे, इहो बिल्कुलु हुअणु घुरिजे, पर इहो थिए नथो। इंसाफ़ रुॻो कबो कोन आहे, पर जॾहिं कबो आहे त उहो ॾिसण में बचे, माण्हुनि खे न महसूसु थिए इहो हिकिड़ो आहे उसूल आहे, पर हाणे उन ते केरु अमल दरामद ई कोन थो करे। तॾहिं त मूं चयो त लठ ऐं धोको जेसि ताईं हूंदो आहे तेसि ताईं कमु पियो हलंदो आहे, पोइ वञी वरी चइबो आहे त यार ही गैर जमहूरी दौर हो, इहो वरी सभु शयूं पोइ चवणु शुरू थींदा। पर मूंखे त ॾुख इहो आहे त जेके जमहूरी पार्टियूं आहिनि उहे ऐं उन्हनि जा जेके अॻुवान इहे शामिलु थी इन में जमहूरियत खे नुक़सानु पहुचाइनि, त इहो ग़लति आहे। बाक़ी त हाणे वक़्तु आहे सो गुज़री वेंदो आहे, 2 महीना 3 आहिनि से गुज़री वेंदा, वरी तव्हां ॾिसिजो डिसंबर में 9 सेप्टेम्बर ईंदो, इलेक्शन थींदी। पर ॻाल्हि बिल्कुलु अच्छा, डिसंबर में इलेक्शन थींदी, जेके हालात आहिनि थोरी आहे। ॾिसो न, हिकिड़ी अमेंडमेंट करियो, वरी ॿी अमेंडमेंट, ॿी करियो, वरी 3 अमेंडमेंट को, वरी पोइ हुतां न त ऑर्डिनेंस, पोइ वरी अमेंडमेंट खणियो चनि हाणे अॼु कोन था करियूं, पोइ केॾी ख्वारी केॾी थी थिए। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, ही अमेंडमेंट जेका ही करे सभिनी खे घुरायूं, ॿाहिरां मुल्क जे माण्हू घुरायूं हितां, पोइ वरी चयूं त हुजे हुनजो ॾोह आहे, हुनजो ॾोह आहे, केॾी शर्मसारी थिए थी सही न सां। पर इन सां गॾोगॾु ॻाल्हि कजे त जेको असेंबली जेको ठाराह मंज़ूरु कयो आहे, ठाराह खां पोइ जेको आहे सो कानून साज़ी जेका असेंबली आहे, क़ौमी असेंबली सेनेट, उनजो हक़ आहे त उहो उन कानून खे ठाराह बि पेश करे ऐं उहो उनखे मंज़ूर बि करे ऐं उन ते इम्प्लीमेंट बि कराए। पर आइन साज़ी इदारो त कानूनी इदारो त जेको आहे सो इहा क़ौमी असेंबली आहे, सेनेट आहे। कानून साज़ इदारो हूंदो आहे, पर जेकॾहिं कानून ई
अॼु ही कानून ठाहे छॾे त बाबा ही स्लेवरी हलो आहे, गुलामी हलो आहे, त कोर्ट त हुनखे स्ट्राइक डाउन कंदी, चवंदी बाबा ही त इंसानी हक़नि जो मामलो आहे, गुलामी कीअं हलो आहे। सुभाणे ही चवे त बाबा जेको आहे सो ॿिया अहिड़ा गैर आइनी या ॿियूं अहिड़ी शयूं जेके आहे सो पार्लियामेंट पास करे छॾे, त कोर्ट जी जेको आहे पावर त भई जेके बि फंडामेंटल राइट्स जे ख़िलाफ़, क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़, इहो छा आहे, बिल्कुलु इहो आहे त जेको बि हूंदो उहो स्ट्राइक डाउन थींदो। त सुप्रीम कोर्ट जी या कोर्टनि जी चेक त आहे न, हाई कोर्ट जी चेक आहे त अहिड़ो को बि आइन जो जेको हूंदो क्लाज़ जेको इस्लाम जे ख़िलाफ़ हूंदो, सुन्नत जे ख़िलाफ़ हूंदो, या वरी फंडामेंटल राइट्स जे ख़िलाफ़ हूंदो, त ईअं थोरी आहे त पार्लियामेंट जेका आहे सा उहा अनफीटेड पावर्स आहिनि, हुनखे उहा उन ते चेक्स आहिनि साईं। बिल्कुलु उन ते बि चेक आहिनि ऐं हुजण बि खपनि। ॿी हिकिड़ी वरी अहम ॻाल्हि त कल्ह अहमद वली सिंध हाई कोर्ट बार में बि ॻाल्हाईंदे चयो त आरिफ अलवी जे सही सां दहशतगर्द छॾिया विया, मगर मां काजी साहब ज्वाइन किया है। काजी साहब बहुत शुक्रिया, आप का जो है नंबर मिल नहीं रहा था, कोशिश कर रहे थे। एक तो ये है कि आज चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काजी फायज ईसा ने जस्टिस मंसूर अली शाह को जो खत लिखा है, तो इसे लग ऐसे रहा है कि जैसे कि अलीपल साहब के सामने भी सवाल लगा था, कहीं ना कहीं अब जज साहिबान भी आमने सामने आ गए हैं। सर ये जो है तलखियाँ जो बढ़ती हुई नज़र आ रही हैं, कहाँ जाएंगी? आपने एक आइन साज इदारे को भी जो है सियासत की नज़र और उसके जो है सामने रख दिया कि अब लग ऐसे रहा है कि जज साहिबान भी जो है आमने सामने अब खत और इख्लाफात तो बड़े बाहर निकल के आ रहे हैं। सर कैसा साहब? जी मुगेश साहब बहुत शुक्रिया, आपने मौका दिया। मैं माजूर चाहता हूँ कि मैं एक जगह पे था जहाँ पे ये सिग्नल वगैरह का इशू था, तो अब दूसरी तरह से हम कनेक्ट हैं। गुजारिश ये है जी कि जैसे कि हम सबको मालूम है कि हमारी जो मोहतरम अदलिया है, उसका हर मुल्क में हर अदारे का एक काम है, और अदलिया का काम ये है कि वो जो कानून पार्लियामेंट बनाए उस कानून की तशरीह का हक अदलिया को हासिल है। और अगर कोई कानून या आइन वो लिखने का इख्तियार पार्लियामेंट को हासिल है, तो पार्लियामेंट जब मुनासिब समझे, जैसे मुनासिब समझे, वो वैसे कानून साजी करेगी और अदलिया उसकी तशरीह करेगी। तो अगर हम तशरीह जिम्मे लगा दें पार्लियामेंट के और कानून साजी जिम्मे लगा दें अदलिया के, तो फिर किस तरीके से काम चलेगा? बात यह है कि पार्लियामेंट ने यह समझा कि हमें इस तरीके से इसकी कॉन्स्टिट्यूशन करनी है, तो उन्होंने इख्तियार की जस्टिस पाकिस्तान को दे दिया कि तीसरा मेंबर आप अपनी मर्जी से ऑप्ट करें। तो उस इख्तियार को चीफ जस्टिस ने इस्तेमाल किया है कानून के मुताबिक। तो मैं समझता हूँ कि ये जो पार्लियामेंट का हक है उसको मेरा ख्याल है कि पार्लियामेंट के साथ रहने देना चाहिए। अदलिया को ना आइन साजी का इख्तियार है, आइन साजी का इख्तियार जिस इदारे को है, कानून साजी का इख्तियार जिस इदारे को है, खुदारा उसको उसकी तरफ रहने दिया जाए। और चूंकि ये सारा मामला अपोजिशन को सूट करता है कि इसके ऊपर डिबेट किया जाए कि अदलिया आमने सामने खड़ी हो गई है, तो जो अदलिया के अगर कोई मामला कोई उसकी तशरीह के ऊपर इख्तलाफ है, वो उसके अंदर जज साहबान को पूरा हक है कि वो उसमें अपनी राय का इजहार करें, अपनी राय का इजहार करें। मगर बिल्कुल वो आप दुरुस्त कह रहे हैं। यहाँ पर एतराज़ पाकिस्तान तहरीक इंसाफ को तो ये है ना कि जी जो है कहीं ना कहीं जो हमसे ज़्यादा हम तो बात कर रहे हैं, मगर PMLN और जो है आपके इत्तेहादी जो है, जिस तरह से आप इस ज़िद पे अड़े हुए हैं कि किसी भी तरह जो है आइनी तरमीम लाई जाए और ख़ास तौर पर मुद्दत मुलाजमत जो है उसमें तोसी यानी कि इजाफा होना चाहिए। और चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो कह रहे हैं कि आइनी अदालतों का कायम होना इंतहाई ज़रूरी है। तो फिर एतराज़ बन रहा है कि ये इस वक्त ही ज़रूरत क्यों है, इतनी जल्दी ही क्यों है? सर बात यह है कि अगर हम इस तरह बैठ के इस बात को चैलेंज करेंगे कि इस वक्त जिसको इख्तियार हासिल है, अगर उसके अंदर कोई उसका कोई महदूद है इख्तियार कि ये कानून साजी या आइन साजी सिर्फ हर महीने की 25 तारीख से लेके 30 तारीख तक करेंगे, तो अगर हम फिर उससे पहले या उसके बाद करेंगे तो जरूर इस बात को हम चैलेंज कर सकते हैं कि जनाब ये क्यों बदनीयती के ऊपर इस मौके पे कर रहे हैं। लेकिन अगर उसका इस इख्तियार के ऊपर वक्त का कोई मुद्दत की कंपल्शन नहीं है, तो जिस वक्त उनको सूट करे वो उसी तरह इसको करेंगे।
तो गुजारिश ये है कि हाँ, अगर हुकूमत के पास नंबर पूरे नहीं हो पाते तो कानून साजी नहीं हो पाएगी। वो भी कानून और आइन के तहत एक कंपल्शन है कि जनाब इतनी तादाद होगी तब ये आइन में तब्दील लाई जा सकती है, और इतनी तादाद होगी तो कानून में तब्दील लाई जा सकती है। तो इस हवाले से मेरा ये ख्याल है कि जो ऐसा इदारा जो आइन साज है, ऐसा इदारा जो कानून साज है, उसके ऊपर वक्त की या कोई ऐसी कंपल्शन नहीं है कि वो किस वक्त, जिस वक्त वो चाहे। ठीक है काजी साहब, हमारे साथ ही रहिएगा। मुझे एक छोटा सा ब्रेक का कहा जा रहा है, ब्रेक ते था वञो, ब्रेक तो वापस ईंदासीं त इहो बि रखंदासीं सवाल त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बैरिस्टर गौहर जेको आहे सो इन ऑर्डिनेंस के ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दायर करी आहे ऐं इनखे चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो आहे। त तय आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहो सोचे पई त किथे न किथे हाणे वरी अदालतनि जा दरवाज़ा खड़काइजनि ऐं उन्हनि खां पुछो दरख़्वास्त कई वञे त हीउ जेको ऑर्डिनेंस आणियो थो वञे तरमीमी बिल, इनखे कहिड़ी तरीक़े रोके सघिजे थो। वापसि ईंदासीं त इन ते ॻाल्हि हिकु बार ॿीहर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि कयूं पिया पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल ते, ख़ासि तौर ते PTI सुप्रीम कोर्ट जे प्रोडक्शन तरमीमी ऑर्डिनेंस बिल खे चैलेंज कयो आहे। बैरिस्टर गौहर इन ख़िलाफ़ जेको आहे सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दायर करे वरिती आहे, पर सुप्रीम कोर्ट जे इन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वरी सुप्रीम कोर्ट ॾे वञे पई त इन जा नताइज छा निकिरंदा इहो वॾो अहम आहे। अलीपल साहब, बैरिस्टर गौहर साहब भी हलियो वियो, हाणे वरी सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा वरी खड़काया आहिनि, त इनखे बि अच्छा काज़ी अदनान फरीद साहब, ये तो पाकिस्तान तहरीक इंसाफ जो है बैरिस्टर गौहर साहब दोबारा अब चले गए कि जी ये जो सुप्रीम एक्ट जो बिल है सुप्रीम कोर्ट का, तो इस पे जो है उन्होंने कहा कि भाई देख लें अल्लाह के वास्ते, ये तो बिल्कुल ऐसा ही हो रहा है कि कुछ न कुछ लग ऐसे रहा है कि PMLN और जो है पीपल्स पार्टी चाह रही है कि इस ऑर्डिनेंस को लाया जाए। हेलो जी जी हेलो काजी साहब। जी 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 सर, आपकी आवाज थोड़ी कट रही थी। आप फरमा रहे थे कि अली गौहर साहब जो हैं वो बैरिस्टर गौहर गए हैं सर। जी 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 सर, ये आवाज आपकी कट रही है सर। अगर जी सर, मैम आप मेरी बात आ रही है आपकी आवाज, मैंने कहा बैरिस्टर गौहर साहब गए हुए हैं। जी जी हेलो जी जी सर, आ रही है आवाज सर। ये मैं दोबारा आपको करूँ, दोबारा करूँ मैं आपको ये? मैं आपसे यही सवाल रख रहा था कि बैरिस्टर गौहर साहब गए हैं। जी जी हेलो अच्छा अलीपल साहब, जब तक काजी साहब की ऑडियो क्लियर हो, सर ये बैरिस्टर गौहर जो गए हैं आज दरख्वास्त दायर कर दी है, तो अब फिर अदालत में अदालत का फैसला होगा। साईं मूंखे अॼु एप्लीकेशन फाइल कई आहे। जी हाँ सर, ये मुंहिंजे साम्हूं अॼु ई आहे त PTI सुप्रीम कोर्ट प्रोडक्शन एक्ट बिल तरमीमी ऑर्डिनेंस बिल खे चैलेंज करे छॾियो आहे। बैरिस्टर गौहर जेको आहे सो इन ऑर्डिनेंस के ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दायर करे वरिती आहे। जी हाँ, हाणे असांखे त ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, पॉज़िटिव शयूं PTI जेको करे थी या सोचे थी पोइ उन जे बारे में हिकिड़ो त इहो त ॾिसो, इलेक्शन कमीशन ते असांखे भरोसो न हुअण जे बावजूदि बि असां ट्रिब्यूनल्स भोॻियूं पिया। उनखे इलेक्शन कमीशन में पंहिंजा केस बि खणी वियासीं इस्लामाबाद, त मतां हिननि खे कुझु जेको आहे सो इहो अचे ऐं असांखे सही फ़ैसिलो ॾियनि। सुप्रीम कोर्ट सां बि इहो आहे, जेसिताईं चीफ जस्टिस साहिब जिन वेठा आहिनि, करंट चीफ जस्टिस साहिब, असांखे PTI खे उमेद कोन्हे त जस्टिस फैज़ ईसा साहिब जेको आहे सो फ़ैसिलो ॾींदो, पर उनजे बावजूदि बि सुप्रीम कोर्ट आहे, मुल्क जी हाईएस्ट कोर्ट आहे, उन वटि विया आहियूं ऐं उमेद सां त इंसाफ़ मिलंदो ऐं हिन में केस बसी लड़ंदासीं। इंशाअल्लाह ताला थी सघे थो त इहो रद्द थिए कानून साज़ी। अच्छा बिल्कुल, काजी साहब हैं अदनान काजी साहब। अच्छा अलीपल साहब, ठीकु आहे, पोइ इहो त थी वेंदो। ॿी तरफ़ जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झे थी त वाकई जेका तव्हां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि पिया कयो, दिसंबर ताईं तव्हांखे इलेक्शनियूं वेझो नज़र अचनि पियूं, ऐं मरियम नवाज़ बि कल्ह जेका ॻाल्हि कई उन बि इहा ई ॻाल्हि कई त ख़बर न आहे त मुंहिंजी हुकूमत केसि ताईं आहे, ऐं उन बि इहा इशारतनि जेका ॻाल्हि कई त मां कमु करे वठां। पोइ लॻे पियो त वाकई हाणे पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे बि इहा ख़बर आहे त हाणे असां इलेक्शन जे तरफ़ वञूं था। साईं ख़बर न आहे, आउं ॾिसो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पियो ॿुधायां त जेको आसिफ अली ज़रदारी साहिब इरसा एक्ट में तरमीम जी जेका हू आई आहे, रिकमेंडेशन ड्राफ्ट आयो आहे, उनखे सही करणु
माना ज़रदारी साहब जेके सिंध जा जेके हक़ आहिनि मुफ़ादिन खे हिकिड़े पासे जेको रखियो आहे उन में इहो ई आहे त जेको हाणे हींअर हुकूमत वञे त पोइ वरी को खणो माण्हू त पोइ शायदि बिलावल साहब खे खणो, इहा ज़रदारी साहब जी ख़्वाहिश पाहे, फरमाइश पाहे। होॾां वरी हू कोशिशि कंदा त थी सघे थो जॾहिं ही शहबाज शरीफ़ साहब हाणे कारतूस हली चुको आहे त वरी ॿिए कंहिंखे वठी अचनि, पर असल में तव्हांखे ॿुधायां छा थींदो त हालात हाणे हुन तरफ़ वेंदा त इलेक्शन वरी थींदी, छो जो ट्रिब्यूनल किथे हलनि पिया, किथे सही कोन पिया हलनि ऐं ॿिया मसइला थी विया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हिते सिंध में हिननि छा कयो आहे, हिननि चयो आहे त जिते इलेक्शन कमीशन जो सामान स्टोर थींदो आहे, 45 फार्म्स ऐं ॿियो मटीरियल सॼो स्टोर थींदो आहे, उते हमिलो थियो आहे ऐं उन मां जेको आहे सो कागज़ कुझु कढी हेॾां होॾां करे साड़िया अथनि, उन ते FIR कटी आहे। हाणे जेके जिते शयूं इहे मुल्क में ईअं थींदियूं हुजनि उते त पोइ री इलेक्शन ई थींदी न, उते त हाणे इहे हिन मां फ़ैसिला ॾिसो कहिड़ियूं रुकावटूं विधियूं पियूं वञनि। तव्हांखे शायदि इहा FIR वारी ख़बर न हुजे पर इहो मामिलो थियो आहे हिते। बिल्कुलु ख़बर आहे सर, बिल्कुलु सही पिया चओ था, पर त हिन सूरत में इलेक्शन ई थींदी। ऐं ॾिसो इमरान ख़ान खे केतिरा ॾींहं कंदा। ऐं ॿी नई हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मूंखे कल्ह हिकिड़ो फॉरेनर पियो ॿुधाए ॿाहिरि जो त ही जेल ब्रेक ट्रिक आहे PTI जी। मूं चयो कहिड़ी जेल ब्रेक ट्रिक आहे? चई जेको इमरान ख़ान साहब चांसलर थिए पियो, हाणे ॿुधायो इमरान ख़ान साहब खे रोके सघंदा चांसलर थियण खां? केतिरियूं अफ़वाहूं हलाइनि, छा थिए फलाणो थिए। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं चांसलर थो थी वञे त केतिरो दम आहे पाकिस्तानी हुकूमत में जो ख़ान साहब खे हिकिड़ो कलाक बि रखी सघनि। तंहिंजे करे ॾिसूं पिया। मगर ॿिए तरफ़ अलीपल साहब जेको मुख़्तलिफ़ आर्टिकल लिखिया था वञनि इसराइली अख़बारुनि में मुख़्तलिफ़ दुनिया में, ऐं उन में इहो तस्लीम कयो पियो वञे त इसराइल जे वेझो अचण जे लाइ असां लाइ जेको साज़गार जेको वज़ीर आज़म या हुक्मरान हो इमरान ख़ान हुयो, त पोइ उनखे बि त तव्हां चैलेंज न पिया कयो। हूअं त अमूमन तव्हां हर शइ खे चैलेंज कयो पिया, कोर्टुनि में वञो पिया, दरवाज़ा खड़कायो पिया, पर जॾहिं परॾेह में अहिड़ी रीति जेको आहे सो आर्टिकल में लिखियो वञे इमरान ख़ान जे लाइ, चयो वञे, त पोइ छा कंदा? असांजी सॼी पार्टी हिनखे डिनाए कयो आहे। हाणे इमरान ख़ान साहब जेल में आहे, हुनखे 5 मिंट मिलनि था त हू पंहिंजूं जेके मख़सूस शयूं मुल्की नेशनल लेवल ते उन्हनि ते करे या इररिलेवेंट शयूं आहिनि, केतिरियूं अफ़वाहूं, केतिरा बहतान हलनि था, सभिनी ते त ख़ान साहब नथो ॻाल्हाए सघे। पार्टी बिल्कुलु हिनखे डिनाए कयो आहे। इसराइल जेतिरो ख़ान साहब खां ॾिनल आहे, इसराइल जेतिरो ख़ान साहब खां ॾिनल आहे ओतिरो पाकिस्तान जे हुकुमरान कंहिं ॿिए खां ॾिनल कोन्हे। इमरान ख़ान जेके मुस्लिम इसराइली अख़बार में या आर्टिकल में PMLN ऐं पीपल्स पार्टी जो तत न हूंदो, न वरी कंहिं इदारे जो हूंदो। यकीनी तौर ते अगरि इसराइल जी हिकु अख़बार या जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके दुनिया जूं अख़बारूं आहिनि उहे लिखनि थियूं, त पोइ हुन में किथे न किथे त सदाकत हूंदी, ईअं त कोन लिखंदा। अगरि इहा ई ॻाल्हि अख़बारनि में तव्हांखे 10 शयूं लिखाराए ॾियां, हिते तव्हां पंहिंजूं जेके आहिनि उन्हनि में कंहिं न कंहिं हवाले सां अहिड़ी शइ उथारे लिखाराए ॾियां, कोन लिखी सघो। जर्नलिस्ट आहिनि, कंहिंखे इंफॉर्मेशन ॾिबी आहे पोइ लिखंदा आहिनि, कंहिंखे वरी ॿियूं शयूं ॾिबियूं आहिनि त किसो हले पियो, ईअं थोरी आहे। पर तव्हांखे मूं ॿुधाए छॾियो त जेकॾहिं ही केतिरियूं बि अफ़वाहूं हलाइनि, ख़ान साहब थींदो चांसलर, उन खां पोइ ॾिसजो त जेल में कलाक जे रखी वञनि त तव्हां मूंखे चइजो, पाण वरी TV जो शो कजो, ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त ॾिठो हाणे छा थियो। ऐं वरी ख़ान साहब उहो माण्हू अथव जो चांसलर थी रिप्रेज़ेंट कंदो यूनिवर्सिटी खे, वरी वापसि ईंदो। अच्छा न हाणे ख़ान साहब त ॿाहिरि वञण वारो आहे कोन, जो न को हुनखे इलाज जो मसइलो, न को हुनजो को ॿाहिरि का फैक्ट्री, न को ॿाहिरि अकाउंट, छा आहे ख़ान साहब जो कुझु कोन्हे। न को ख़ान साहब पंहिंजे कंहिं पुट खे अॻियां कयो आहे, ख़ान साहब त चेयरमैन बि गौर खे कयो, जनरल सेक्रेटरी उमर अयूब कई, ॿिए खे कई। पर हुनजा पुट त पाकिस्तान में पुट औलाद त हुनजी पाकिस्तान जी सियासत में या पाकिस्तानी आहिनि ई कान न, त उन्हनि खे कीअं करे? त पोइ ॾिसो न इन खां वधीक कहिड़ी जमहूरियत हूंदी। असां वटि मिसाल तौरु ज़रदारी साहब वञे थो त बिलावल साहब वञे थो त फरियाल साहिब आहे, फरियाल साहिबा त आसफा साहिब आहे, होॾां मरियम साहिबा, हुनजो पुटु पंहिंजो तव्हां जेको नून लीग जो पंहिंजो यार अब्बासी साहब आहे, उहो त ॾिसो ओपनली चवे थो त यार इमरान ख़ान, हाणे त मुखालिफ़ बि ख़ान साहब खे गाइनि पिया। फज़ल रहमान इलाही दफ़ा तारीफ़ कई आहे, अब्बासी कई आहे जेको वज़ीर आज़म पुराणो, इमरान ख़ान आहे। शुक्र अदा कयो त जहिड़ी रीति तव्हां खाकान अब्बासी सां या मौलाना फज़ल रहमान सां जेका जुठ कई हुई, उनजे बावजूद बि हुनजो वॾो पन आहे जो तव्हांजी तारीफ़ूं कनि था। सही तारीफ़ डिज़र्व जेको कंदो त हुनजी त मुखालिफ़त कंदा न, डिज़र्व त कनि था, पर हो भी कनि पिया। अॼुकल्ह तव्हां हुनजी तारीफ़ पिया कयो। काजी अदनान फरीद साहब, एक तो पता नहीं आपका हमारा आज कोई नेटवर्क का काजी साहब को मैंने तो सुना ही नहीं, काफी अर्से ये इसमें। जी काजी साहब आप आ चुके हैं। काजी साहब, एक तो ये मामला है, दूसरी तरफ से जो आलमी अखबारें और ख़ास तौर पर इसराइल की अखबारें और दीगर अखबारें जो लिख रही हैं, ख़ास तौर पर कि जी खान साहब
जो थे वज़ीर आज़म जो थे, अगर वो जेल में हैं और आते हैं तो हमारे लिए यानी कि इसराइल के लिए और दीगर ममालिक के लिए वो बड़े अच्छे साबित होंगे। तो सर ये अली पल साहब तो कह रहे हैं ये तो मैं भी लिखवा सकता हूँ किसी भी अखबार में, कोई वो इतना बड़ा मामला नहीं है। सर ये मैं ये अर्ज करूं कि अली पल साहब इंतहाई मोहतरम है, उनकी एक राय है, लेकिन आप देखिए कि ये एक तसलसल के साथ जो हमारे इस वक्त तो इन्हीं के साथ चल रहे हैं हज़रत फजलुर रहमान साहब, मौलाना फजलुर रहमान साहब, वो भी मुसलसल यही बात करते रहे हैं कि मेहरबानी करें खान साहब जिन कुव्वतों के आलाकार हैं उनको उनसे पाकिस्तान को महफूज रखा जाए, और ये इसराइल को तस्लीम करने की तरफ अपने कदम बढ़ा रहे हैं। तो ये तमाम चीजें हैं जो एक तसलसल के साथ अकील सईद साहब भी कहते रहे हैं और बाकी लोग भी ये कहते रहे हैं, और उसकी ये सबूत हैं। और अगर आप देखें कि ये जो इल्जाम धरते हैं कि जनाब ये बाहर के एजेंडा को लेके चल रहे हैं और ये अमेरिका ने हमारी हुकूमतें पलटाई हैं, तो अमेरिका में तो आज तक कभी उसकी पार्लियामेंट में नवाज शरीफ साहब के लिए आवाज नहीं बुलंद हुई, ना ही वजीर आजम शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा के लिए उनकी कांग्रेस ने कभी आवाज नहीं उठी है। अगर आवाज उठी है तो वो मोहतरम इमरान खान साहब के हक में उठी है कि उनको मेहरबानी करें जेल से निकालें बाहर। तो अर्ज करने का मकसद ये है कि ये उसी तरफ से एजेंडा लेकर चलने वाले साहिबान हैं, और जो कुव्वतें पाकिस्तान को मुआशी तौर पर माशरती तौर पर एक अपने पाकिस्तान के जो अगराज और मकासद थे उनके ऊपर लेकर चलने वाली कुव्वतें हैं, ये सब लोग उनकी मुखालफत कर रहे हैं। ये चाह रहे हैं कि पाकिस्तान को उस तर्ज हुकूमत पर डाला जाए जो जिस तरह का जो कि एजेंडा है खुदा न खास्ता इसराइल का। लेकिन इंशाअल्लाह अज़ीज़ जब तक पाकिस्तान के अंदर पाकिस्तान के गयूर अवाम के हाथ में इक़्तिदार है, इंशाल्लाह इनकी ख्वाहिशात कभी पूरी नहीं होगी। काजी साहब फिर क्या होगा? चलें ठीक है, ये तो ख्वाहिशात पूरी नहीं होंगी, मगर ये जो मखसूस नशस्तों वाला मामला है सीटों वाला, इस पे अव्वल दरामद के लिए इलेक्शन कमीशन ठीक है गए हैं, मगर क्या आप भी बज़िद हैं PMLN के जी इनका हक नहीं है, इनको नहीं मिलना चाहिए? सर बात यह है कि इसके अंदर बहुत सारे सवालात हैं, और जो उन्होंने एक वजाहत जारी की है और तफसीली फैसला जारी हुआ है, इसके बाद इसके अंदर मजीद तशरीह तलब नुकात मौजूद हैं जिनके ऊपर मेरा ख्याल है कि मजीद वजाहत के लिए साहबान रिव्यू के लिए जरूर जाएंगे और उसके अंदर वो मजीद वजाहत चल जाएगी। क्योंकि बात ये है कि अगर तो ये कानून साजी हो जाती है तो फिर जाहिर है कि बहुत सारे मामला दुरुस्त हो जाएंगे, लेकिन अगर नहीं होती तो फिर इसी अदलिया के पास रहेंगे मामला, उसके अंदर जाएंगे ये रिव्यू के अंदर, और अगर वो बाज़िद रहे तो फिर जाहिर है उसके अमल दरामद के अलावा कोई और चारा नहीं रहेगा। अच्छा अली पल साहब, वाइंड अप की तरफ जा रहा हूँ सर, अगर मुख्तसर आप जवाब दे दीजिएगा, होगा क्या सर अब अगर इलेक्शन कमीशन दोबारा अदालत की तरफ गया है? सर इलेक्शन कमीशन अपना टाइम जाया कर रहा है, और इलेक्शन कमीशन की ये जो इलेक्शन कमीशन करना चाहता है और सुनना चाहता है वो सुप्रीम कोर्ट से इनको नहीं मिलने वाला। और दिसंबर तक जो मैंने आपको प्रेडिक्शन कर दी है कि इलेक्शन के जरिए दूसरी भी है, क्योंकि असेंबली में तो अब वो मखसूस सीटें मिलती हैं, तो फिर हम वजीर आजम हैं तो इमरान खान साहब इंशाल्लाह ताला चांसलर भी बनेंगे, और ऑक्सफोर्ड का चेयरमैन जो होगा चांसलर, वो वजीर आजम पाकिस्तान भी वही होगा इंशाल्लाह ताला। चलें, बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। वक्त कड़ियोता जेको अली पल साहब रहनुमा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं काज़ी अदनान फरीद पाकिस्तान मुस्लिम नून जा अॻुवाण अॻूणा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन कंवर दिलशाद साहब सां भी कोशिशि कईसीं राब्ते जी, टेक्निकल वजूहात जी वजह सां जेको आहे हुन सां राब्तो न थी सघियो, ऐं बैरिस्टर ज़मीर गुमर साहब भी हुया जेको आहे सेनेटर साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी में, उनकी भी वही मेहरबानी। तया फैसले की घड़ी में कोशिशि कईसीं त अॼु जे उन्हनि फैसलनि ते ॻाल्हि ॿोल कजे, पर पाकिस्तान की मौजूदा सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जेका हीअ अदलिया ऐं कानून ऐं पार्लियामेंट जी जेका चिकताण इहा वधंदे नज़र अचे थी। सुभाणे ताईं आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।